ओ यार दिल में न कजा पाजी मोकलानिया शर तुझे मखतम पियो रो पानिया शर तुझे मौला जी ॾाढो था पियो पियो तॾहिं था जियो जियो सलाम आहे ओए गोलिन था हाने गुजारत जी सिर्फ पेरे पेरे थींदी उन में गुजारत सुर मथे उस्ताद अली गुल रिंद साहब गुड़ाइब जो सिनफू आहिनि 12 सिनफू आहिनि उन्हनि 12 सिनफू सुगड़नि खे आहिनि केतिरा वण आहिनि केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि केतिरा गीत आहिनि पर सुगड़नि खे सलाम आहे जेको पंजनि खां वठी सराड़ी लॻे सखी सुल्तान फ़कीर जो मेलो त सूफ़ी रंगनि सां रंगजी वियो। गेड़ू वेसपेरियल फ़कीरनि अमन ऐं इंसानियत दोस्ती भरपूर प्रचारक कई। एक तरफ़ सखी सुल्तान जे मेले जूं बाज़ारूं सिंगारे वींदड़ जो सामान गॾु कयो वियो जंहिंमें मिठाइनि जा दुकान ॿारनि जे रांदीकनि जा दुकान सिंगारिया विया त ॿिए पासे सखी सुल्तान जे मेले में मौसीक़ी महफ़िल बि सजाई वई जंहिंमें नाले वारनि फनकारनि महफ़िल में ॻाए महफ़िल में आयल माननि खे झुमाए छॾियो। केतिरा ई नौजवान संदुस कलामनि ते रक़्स कंदा रहिया। महफ़िल मौसीक़ी में हज़ारनि जे तादाद में माण्हुनि शिरकत करे खेसि ख़ूब दाद हासिलु कयो। मेले में सक़ाफ़ती रांदि मलाखड़ो बि मुनक़द कयो वियो। मलाखड़े में सिंध जे भलोड़ पहलवाननि शिरकत कई ऐं बहितरीन मलूं विढ़ी आयलनि जो दाद हासिलु कयो। कामयाब मल पहलवाननि में अजरकूं नोटनि जा हार ऐं कैश इनाम पिणु विरहाया विया। जॾहिं त मेले जे मौक़े ते सुघड़ कचहरी पिणु कराई वई जंहिंमें सुघड़ कचहरी में सिंध जे नाले वारनि सुघड़नि भलोड़ सुघड़नि शिरकत करे गुजारत ॾोर हुनर ॿुधाए कचहरी में वाह वाह कराए छॾी। जॾहिं त मेले जे मौक़े ते मजलिस अज़ा खे नामियारनि आलमदीन मजलिस खे ख़िताब कयो। उन मौक़े ते मेले में शरीक माण्हुनि सिंध जे अमुन वारे पैगाम जो वर्जाओ कुझु हिननि लफ़्ज़नि में कयो। जी अदा सखी सुल्तान फ़कीर जो मेलो असांजे लाइ बहितरीनु हिकिड़ो तोहफ़ो आहे ऐं असां इन ख़ुशी जे मौक़े में असां पाण ख़ुशि थियूं था ऐं संगत साथ खे घुमायूं था परे परे जी असांजी संगत अचे थी उन्हनि खे बि घुमायूं था असां पाण बि घुमूं था ऐं असांखे ॾाढी इंजॉय करण में मज़ो अचे थो ऐं बहितरीनु नमूने जहिड़ो कर पंजाब असां हर साल वॻे साल बि आहियूं गोरे शहर जा उर्स मुबारक मल्हाईंदा आहियूं ऐं शुक्र अल्लाह इज़त एतिराम नाल मल्हाया पिया वेंदे जना ट्रैक्टरनि दा महल उठनि दा महल मलाखड़े वॾे ज़बरदस्त सुकून नाल मेला मल्हाया पिया। मेलो 12 महीना हिते थींदो आहे हर साल सूफ़ी फनकार बि ॻाईंदा आहिनि ऐं पांधड़ जेके आहिनि फ़कीर भूरे जा पांधड़ू उन्हनि खे असीं ख़ुशामदी चवंदासीं ऐं दरगाह ते ईंदड़ ऐं असीं हिते ख़िदमतगार आहियूं दरगाह जा 12 महीना वालिद साहिबु हो मुंहिंजो वरी भाउ मुंहिंजो वरी आउं आहियां हींअर गादी नसीन असांजो राज़ी फ़कीर आहे। आया आहियूं साईं सुल्तान फ़कीर जे मेले ते ऐं शुक्र अलहमदिल्ला मेलो VIP आहे माशाअल्लाह। असां जीअं त सखी सुल्तान फ़कीर जो मेलो आहे 84 खां वठी सूफ़ी राग ऐं कराईंदड़ आहियां यानी कि 44 साल थी विया आहिनि। हर रंग जा फनकार सैयद मोटन शाह नचो वहीद अली नचो वॾा वॾा फनकार नचो विस्तोलो नचो हर रंग जो माण्हू हिते ड्यूटी ॾेई वियो आहे। मनोहर अबड़ो ॿिया कई फनकार असां वटि वाणियूं माण्हू आहियां मूंखे 44 साल थिया आहिनि ड्यूटी भरींदे
पूरे शहर की 5 ई रातियूं पहिरें वारी ड्यूटी भरींदो आहियां। ॻाइण जी जेका बि हाज़िरी ख़िदमत जहिड़ो बि हाल आहे असां हुननि जी ड्यूटी बि अहिड़ो राग सुरीलो भगत भागचंदो हो, वरी पिंजारा हा जेके साईं एजाज़ जा मुरीद आहे, राणू नचो, सोरठ नचो, कोयारी नचो, भिटाई वाई नचो, पर हर अंदाज़ में राग हो। अॼु बि तव्हां ॾिसंदा हो त असां वटि 4-5 हज़ार माण्हू रुगो हिन राग जी महफ़िल में वेठा आहिनि। मेले में अलॻि आहिनि, मेले में त अलाए केतिरा लखे माण्हू आहिनि, पर रुगो राग में ॾिसंदा आहियूं त बि तव्हांजो रूह ठरी पवंदो। एॾो असां वटि इंतिज़ाम बि थियो आहे असां सां नुमाइंदनि जो, एस साहब जो, मक़सूदे जे चङनि जो, रईस साईंदाद खान जो, रईस हज़ूर खान जो, ऐं दरगाह जो गादी नशीना राज़ी फ़क़ीर उहो त असांखे केॾा मिठियूं ॾेई चवंदो आहे बाबा मेलो ई तव्हांजो आहे। असां ते निहायत महिरबानी आहे, असां ते शुक्रगुज़ार आहे, जाम भाईंदो आहे। बाबा मेले में कई रांदियूं आहिनि, हिते का छुटल कोन्हे। ट्रैक्टरनि जी मेल नचो, ढगनि जी हर रंग जो हिते वहिंवार आहे ऐं हर रंग जो माण्हू ख़ुशि आहे। हिते मलाखड़े वारा ॾिसो कंहिं मल ते एतिरा पैसा न आहिनि मिलंदा जेतिरा सखी सुल्तान फ़क़ीर ते मिलंदा। सारी राति सुभान जागी जन यादि कयो, तन जी अब्दुल लतीफ़ चवे मिटीअ लधो मान, कोड़े कन सलाम अची आगा हुनजे। अॼु सखी सुल्तान फ़क़ीर लाशाइरी जो मेलो तारके शहजादपुर में शहर मक़सूदो अलॻि वॾे धाम धूम सां लॻी रहियो आहे। हीउ उर्स मुबारक सालियानो उर्स मुबारक वॾे अदब ऐं एतिराम सां मल्हायो थो वञे में, जंहिंमें अदबी कॉन्फ्रेंस, ॻाइण वॼाइण ऐं उन खां पोइ सिंधी सकावत मलाखड़ो, मलाखड़े खां पोइ हीअ महफ़िल थींदी आहे, महफ़िल मूसीक़ी कॉन्फ्रेंस थींदी आहे, जंहिंमें रईस मुख़्तियार हुसैन, सेठ मुख़्तियार हुसैन रिंद, वलद मरहूम बख़्त हुसैन रिंद, उमेद अली रिंद, सेठ माकूमल ऐं दरगाह जे सजाद नशीन साईं राज़ी फ़क़ीर उन जे ताउन सां ही जेके बाक़ीदतमंद परे परे खां कई ईंदा आहिनि ऐं सखी सुल्तान फ़क़ीर ते वॾे धाम धूम सां ॻाइण वॼाइण मलाखड़ो डांदनि जा महल मेले में तमामु वॾी दुकानदारी। ऐं हिन मेले में लाखणी लतीफ़ सरकार ऐं कलंदर शहबाज़ खां पोइ हीउ मेलो उन 3 नंबर ते मेलो आहे। हिन में मलाखड़ो थींदो आहे, जंहिंमें हिन इलाइक़े जा असांजा जेके मोतबर ज़मींदार आहिनि, रईस हज़ूर खान रिंद साहिब टाउन कम्यूनिटी शाहपुर जो चेयरमैन ऐं रईस साईंदाद खान रिंद, रईस हक नवाज़ खान रिंद, रईस मोहम्मद इब्राहिम खान रिंद, रईस हाजी खान रिंद ऐं रईस आलम शेर रिंद साहब, रईस बहादुर खान ज़रदारी, जेके सभई सॼे हिन इलाइक़े जा जेके बि क़ौमूं आहिनि सभिनी जो अक़ीदो सखी सुल्तान फ़क़ीर भूरे ते आहे। ऐं हर सुवाली जंहिं बि इंसान जो नेक तमानो उन्हनि जो सुवाल पूरा करे थो। ही सखी सुल्तान फ़क़ीर जो मेलो आहे, हर साल वांगुरु हिन साल बि वॾे धाम धूम सां लॻो आहे। असांखे इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे त पर जीअं सखी सुल्तान फ़क़ीर जो मेलो ख़तमु थियो उन खां पोइ किरोना शुरू थी, वरी हींअर सखी सुल्तान फ़क़ीर जो मेलो शुरू थियो आहे त बिल्कुलु किरोना पूरे पाकिस्तान मां ख़तमु थी वई। माशाल्लाह असां हिन दर जा इंतिज़ामिया आहियूं, सखी सुल्तान फ़क़ीर जा ॿारीदार आहियूं ऐं हिन तर जा जेके बि वॾेरा मोतबर जेके आहिनि हर साल वांगुरु हिन साल बि ड्यूटी ॾियनि था ऐं ॾींदा रहंदा। मोहतरम जनाब रईस हज़ूर बख्श खान रिंद शाहपुर चाकर, साईंदाद खान रिंद, हक नवाज़ रिंद, हाजी खान रिंद ऐं मोहम्मद इब्राहिम रिंद, इन्हनि जी महिरबानी हर साल मलाखड़े में पंहिंजी दिलि सां ड्यूटी ॾींदा आहिनि। जीअं त सखी सुल्तान फ़क़ीर जो ही मेलो आहे ऐं हिते जा हज़ारे अक़ीदतमंद इलाइक़े जे पसगिरदाई जा माण्हू आहिनि जेके अक़ीदे जे हिसाब सां ईंदा आहिनि ऐं हीउ पुराणो तारीख़ी मेलो आहे सुल्तान फ़क़ीर जो, जेको ही क़दीमी मेलो आहे ऐं मक़सूदे जे रिंद शहर में थिए थो। उन खां अलावा हिते मलाखड़ो सिंधी सकावत रांदि मलाखड़ो आहे, डांदनि जी गोय आहे, उन खां अलावा ॿिया बि खेल तमाशा हूंदा आहिनि जेके मेले जे मौक़े ते थियनि था। उन खां अलावा सुगड़ कचहरी आहे, लतीफ़ी राग आहे, सूफ़ियाणी कलाम जूं महफ़िलूं आहिनि जेके हिन सूफ़ाणी रंग में
जेको अचनि था अकी जे मुताबिक़ पंहिंजे सभु को पंहिंजो मुरादूं पूरे करण लाइ ऐं सखी सुल्तान फ़कीर जे मेले ते अची पंहिंजे हिसाब सां अची ऐं जेको सो हितां फैज़ हासिलु कनि था। भाई सखी सुल्तान फ़कीर जो मेलो आहे हिते हज़ारे पांधीड़ा ईंदा आहिनि तारीख़ी मेलो आहे बाबा साईं। हिते परे परे जा जेके मनती माण्हू ईंदा आहिनि हर महीने में हिन जी भली चोरी लॻंदी आहे। हीउ तारीख़ी मेलो आहे माना हिन खे कई साल गुज़री विया आहिनि। मेलो हर साल खां मथे मेलो लॻंदो आहे पर असांखे तक़रीबन 20-25 साल थी विया आहिनि। जी जी मेलो घुमे हा हर साल खां मथे हर साल मेलो लॻंदो आहे। हा कैमरामैन शिराज ज़रदारी सां गॾु रियाज़ ज़रदारी, सिंध TV न्यूज़, सरहाड़ी।